Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. अपोजिशन हुकूमत खिलाफ बेतमादी रिथ ते मुशावरत मुलाकातुनि जो सिलसिलो तेज़ करे छॾियो। लाहौर में आसिफ ज़रदारी, शहबाज शरीफ ऐं फज़लुर रहमान विच में अहम मुलाकात। बिलावल भुट्टो ज़रदारी सूदो टिनी पार्टीज़ जे मरकज़ी अॻवाननि ते ॿधल वफ़द मौजूद। मुलाकात में बेतमादी रिथ ऐं लॉन्ग मार्च सूदो ॿियनि ऑप्शन्स ते सलाह मशवरा। शहबाज शरीफ अपोजिशन क़यादत जी मान में मांझांदो ॾिनो। ज़रियनि तरफ़ां मुलाकात में ग़ैर मामूली अगभराई थियण जा इम्कान ज़ाहिर। पाण में सलाह मशवरा करण बाद अपोजिशन क़यादत जूं अखियूं काफ लीग ते खुदल अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खां पोइ फज़लुर रहमान जो चौधरी वायरनि सां फ़ोन ते राब्तो। ज़रियनि मौजिब काफ लीग आसिफ ज़रदारी जी डिनर वारी दावत क़बूले वरिती। ज़रियनि जो चवणु आहे त परवेज़ इलाही जी अॼु आसिफ अली ज़रदारी फज़लुर रहमान सां ॿीहर धार मुलाक़ात थी रही आहे। अपोजिशन क़यादत गुज़िरियल मुलाक़ातुनि में काफ लीग खां बेतमादी ते हिमायत घुरी हुई। काफ लीग जे इजलास में फ़ैसिलनि जा अख़्तियार परवेज़ इलाही खे ॾिना विया हुआ। वज़ीर आज़म इमरान खान ॿिनि ॾींहनि जे सरकारी दौरे ते रूस रवानो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी, वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी, असद उमर ऐं हमाद अज़हर वज़ीर आज़म सां गॾु मास्को वींदड़ वफ़द में शामिल। दौरे दौरान वज़ीर आज़म इमरान खान रूसी सदर प्यूटिन ऐं ॿियनि अहम उहिदेदारनि सां मुलाक़ातूं कंदो। ॿिन्ही मुल्कनि विच में सिक्योरिटी ऐं इक़्तिसादी सहकार वधाइण सूदो अहम शोबनि में मुआहिदा थियण जा इम्कान। वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर चयो आहे त पाकिस्तान में पावर प्लांट जी सलाहियत वधाइण ऐं LNG जे मामलनि ते बि ॻाल्हियूं थींदियूं। बेतमादी रिथ जी हिमायत लाइ हिकु औरत मेंबर सूदो 3 असेंबली मेंबर्स खे पैसा आछा विया। हॉर्स ट्रेडिंग के खात्मे की उम्मीद पैदा थी हुई पर अपोजिशन उनके ॿीहर जीआरण घुरे थी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त मेंबर्स के पैसा अचण वारो अमल शर्मनाक आहे। आसिफ ज़रदारी ऐं शहबाज शरीफ मुल्क में करप्शन की तस्वीर आहिनि। रात जो मुलाक़ात में तय थियो त केरु केतिरा पैसा ॾींदो। अपोजिशन बेतमादी रिथ नथी आणे सघे। शहबाज शरीफ खिलाफ़ केसिस ते रोज़ ॿुधणी थिए थी त जेल हलियो वेंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट पेका तरमीमी एक्ट के सेक्शन 20 तहत गिरफ्तारियों का रोकीदे हुकूमत के नोटिस जारी करे छड़िया। अदालत पंहिंजे रिमार्क्स में चयो आहे त FIA अॻु ई SOPs जमा कराए चुकी आहे। SOPs मौजिब सेक्शन 20 तहत कंहिं भी शिकायत गिरफ्तारी न कई वेंदी। SOPs ते अमल न थियो त DG FIA घरू वज़ीर ज़िम्मेदार हूंदा। नुमाइंदनि लाइ साख के चीर रसाइण जो कानून हुजण ई न घुर्जे। ज़िम्बाब्वे ऐं युगांडा हथ की इज़त के फौजदारी कानून मां कढी चुका आहिनि। ऑर्डिनेंस खिलाफ दरख्वास्त से मुआवनत लाइ अटॉर्नी जनरल के नोटिस जारी। पीका तरमीमी ऑर्डिनेंस से हुकूमती इतिहादनि के एतमाद में न वरतो वियो। मुतहदा पाकिस्तान ऑर्डिनेंस के इज़हार की आज़ादी खिलाफ करार ॾींदे हिमायत का इनकार करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर अमीनुल हक वज़ीर आज़म के ख़त लिखी ऑर्डिनेंस बाबत पार्टी के मौक़िफ़ का आगाह करे छॾियो। ख़त में अमीनुल हक चयो त पीका एक्ट में तरमीमनि सां मुतफ़िक़ न आहियूं। सहाफ़ती इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि खां राय वरिती वञे हा त तरमीमूं बहितर थी सघियूं पए। हुकूमत जा इतिहादी आहियूं पर बुनियादी हक़नि खिलाफ़ कानून की हिमायत नथा करे सघूं। उम्मीद त वज़ीर आज़म स्टेक होल्डर सां मुशावरत बाद नयूं तरमीमूं जारी कराईंदो। सियासी पार्टीज़ पंहिंजा तकरार अदालतुनि खां ॿाहिरि हल कनि। सियासी तकरार अदालतुनि में आणनि अवामी मफ़ाद में न आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जी नाअहली लाइ दरख़्वास्तूं ख़ारिज करे छॾियूं। चीफ जस्टिस अतर मैनुल्लाह चयो त हर सियासी जमात पंहिंजी सोशल मीडिया ट्रोलिंग टीम रखी आहे। अदालतुनि में पंहिंजा मामला आणी ॾियूं आहिनि। मुखालफ़नि में फ़ैसिलो अचे त ट्रोलिंग शुरू कई वेंदी आहे। इहो सभु कुझु थियणो आहे त पोइ अदालत अहिड़नि मामलनि में छो पवे। पोइ तव्हां चवंदा आहियो त असांजूं अदालतूं 139 नंबर ते आहिनि। इहा रेटिंग अदलिया न पर गवर्नेंस जी हूंदी आहे। सियासी पार्टीज़ के पंहिंजे मक़सदनि लाइ अदालती फोरम्स इस्तेमालु न करणु घुरिजनि। दरख़्वास्तूं रद्द थियण बाद तफ़सीली फ़ैसिलो बाद में जारी कयो वेंदो। कराची में सहाफ़ी अतर मतीन के कत्ल वाक़े खिलाफ सहाफ़ी बिरादरी सरापा एहतजाज बणियल। सिंध असेंबली ॿाहिरां सहाफ़ियुनि के मुज़ाहिरे अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख ऐं ॿियनि सियासी अॻवाननि तरफ़ां ॿधी जे इज़हार तौर शिरकत। सूबाई वज़ीर सईद गनी जो धरणे में पहुची सहाफ़ी अॻवाननि सां ॻाल्हियूं।
सहाफ़िन तरफ़ां अतरमती जे कातिलनि खे इबरतनाक सज़ा ऐं सहाफ़िन तोड़े शहरनि जो तहफ़ुज़ यकीनी बणाइण जो मुतालबो। कलोई में स्कूल खां वापसि वेंदड़ शागिर्दनि ते भित किरण जे नतीजे में फ़ौतनि जो अंग ॿधी वियो। ग़रीब मशीनरी जी मदद सां शागिर्द मुजीबुर रहमान ऐं सजाद लुन जा लाश मलबे मां कढिया विया। इलाइक़े वासियुनि फौरी कार्रवाई कंदे हिकु शागिर्द खे बचाए वरितो। ॿिनि शागिर्द जे फ़ौत थियण वारे वाक़े ते इलाइक़े में सोग जी लहर। फैज़गंज में ॿिनि ॼणनि खे मुबैना तौर खंभे गुम करण जो केस डीजी रेंजर्स डीआईजी सखर ऐं एसएसपी खैरपुर ख़िलाफ़ दाख़िल कराइण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट सखर एसएचओ फैज़गंज खे केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। सदाम हुसैन ऐं अयास लतीफ़ शर खे मुबैना खंभड़ ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान डीएसपी टरी मीरवा ऐं एसएचओ फैज़गंज पेश अदालत पुलिस खे केस दाख़िल करे 2 हफ़्तनि में रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। न्यू सईदाबाद ऐं शिकारपुर में धार हादसनि जे नतीजे में 3 भातियुनि सूदो 5 ॼणा अंजल जो शिकार। न्यू सईदाबाद भरिसां तेज़ रफ़्तार कार जे टकर बाद चिंची रक्षा ट्रक सां टकराइजी वियो। चिंची में सवार अरमान अली गुल ऐं 3 सालनि जी अनीला कमलो फौत। चिंची में सवार कुटुंब हाला वञी रहियो हो त हादसो पेश आयो। शिकारपुर लॻ रक्षा ऐं मोटरसाइकिल विच में टकर सबबि 2 ॼणा फौत। फौतनि जी मोहम्मद बख्श ऐं मुस्मात इनायत खातो तौरु सुञाणप। ऐं घोटकी में शादी जी तकरीब दौरान पसंद जो परणो कंदड़ नारी मुबैना तौर अगवा। कायनात दायो जे साहिरुनि तरफ़ां संदसि माइटुनि ते अगवा जा इल्ज़ाम। कादरिया पाड़े जे नौजवान वारसनि सां गॾु एहतजाज कंदे चयो आहे त नौजवान ज़ुबैर भइयो ऐं नारी कायनात दायो कुझु महीना अॻु पसंद जी शादी कई हुई। ज़ुबैर कुझु ॾींहुं अॻु सऊदी अरब हलियो वियो। नारी गुज़िरियल राति माइटुनि जी शादी में वई त हथियारबंद खेसि अगवा करे विया। नारी खे जल्द बाज़ियाब कराइण जो मुतालबो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में मलिकार शाहिद सियाल हेडलाइंस सवाले 2 ते वठूं था शॉर्ट।